Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझी सांवल जीअं तुंहिंजो मुमल सां निकाह थियो हो न, मां इहो सोचियो हो त तूं पाण खे संभाले ई न सघंदे। सॼी ज़िंदगी तूं मूंसां नफ़रत कंदो रहंदे। हाँ उर ओचितो सभु कुझु थियो ऐं मां पाण खे संभाले न सघियुसि, पर ईअं थी सघे थो जो तुंहिंजो सांवल तोखां नफ़रत करे। ज़िंदगी जा 4 सिज माण्हू मोहब्बत में गुज़ारे, छा रखियो आहे नफ़रत में, छा रखियो आहे जहिड़े में। इन जे करे मां हर वक़्तु तोखे चवंदी रहां थी, सांवल जेकॾहिं मूं महिल बेकसूर आहे न, उनखे उहा ई इज़त ॾे, उहा ई मोहब्बत ॾे जेका मूंखे ॾीं थो। पूरे जेकॾहिं मूं महिल बेकसूर आहे न, त मां उनखे ज़ाल हुअण जा पूरा हक़ ॾींदुसि, पर जेका मुंहिंजी तोसां मोहब्बत आहे न हीर, उहा जॻह मूं महिल कॾहिं बि वारे नथी सघे। हीर चवंदा आहिनि त मोहब्बत थी वेंदी आहे, जेको लिखे जो हूंदो आहे न लेख, मां खणी केॾी बि कोशिशि कयां, पर मां मूं महिल सां उहा मोहब्बत नथो करे सघां जेका मोहब्बत मां तोसां कंदो आहियां। चइबो त मां ख़ुशि नसीब आहियां जो ज़िंदगीअ में तो जहिड़ो हमसफ़र ऐं मोहब्बत कंदड़ शख़्स मिलियो आहे। चरी मां त पाण खे वॾो ख़ुशि नसीब सम्झंदो आहियां जो मूंखे तो जहिड़ी वनी मिली। तूं मुंहिंजो ईअं ख़्यालु कंदी आहीं जीअं का माउ कंहिं पंहिंजे नंढड़े ॿार जो ख़्यालु। इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे ऐं चवंदा आहिनि त मुड़ुस जी हर ॻाल्हि में हा मिलाइजे, तेसी ताईं हर उन औरत जो घर आबाद रहंदो ऐं उन घर जो माहौल कॾहिं बि ख़राबु न थींदो। पूरा मुंहिंजी त तोखे दुआ आहे त मुंहिंजो परवरदिगार तोखे हमेशह ख़ुशि रखंदो। चङो, हाणे मां हलां थो, जेकॾहिं को तुंहिंजो कमु आहे त मूंखे ॿुधाए। न सांवल, मुंहिंजो अहिड़ो को बि कमु न आहे जो मां हाणे तोखे ॿुधायां। मुंहिंजे ॿुधाइण खां पहिरियां ई मुंहिंजो हर कमु थी वेंदो आहे। त पोइ ठीकु आहे, मां हाणे हलां। बाबा एल हलत हली लाहौत मां थी अचो, इते बेकार वेठा है। बड़े लाहौती पुत्र लाहौत छो फकीराने लाहौर तालो लाहौर मुगलन जा मकबरा ॾिसी चो। अरे लभे पाण ते लालू कोट जो करायो कोन दे लाहौत तो हले खीसन में पता क्वाड रोड ने खर्चो किथा पिढ़े दी दो। हां बाबा हिते भी पिनी त खाऊं था, उते भी पिनी खाईंदासी, केड़ो असांजो खर्च थींदो। हाओ अब्बा हाओ, भई गोदड़ियूं मथो देर न कयो। पिनण जा तुहे मुड़स माण्हू आयो न, तव्हां खे केर रोकींदो। वञी पिनो हाणे ई निकरो, वेठा घर में रुगो वाडण छिनु। फुफी त चाहे थी राणो अॼु ई घर मां निकरे त जीअं सोरठ जी निड़ी ते लत ॾेई कयांस पूरो, पर फुफी मां राणे खे हितां वञण कोन ॾींदसि। हेड़ी है छोरी ठही पई हा, ही त निभागी चाहे थी त हर वक्त जेड़े जी तू ही दुखियल होजे। ही वरी किथा जो किथा पई ॻाल्हाए, काॾे मुंहुं मरियम जो काॾे टंडोल है यार। हाणे बक घणी न कंदी कर। असल में न छोरीअ खे हिन घर में मज़ो ठुप कोन थो अचे। हीअ त चाहे थी त हिन घर में रुगो धमाल ई धमाल हुजे, पिट को ऐं सट को हुजे। बाबा तू भी हर वक्त सोरठ जे मथा ॾोह थो ॾी, अम्मा जेको सोरठ जे मथा वाजो थी करे उहो नथो ॿुधी। बाबा असां त रुगो सुर मूमल ऐं राणू छेड़ींदा, पर तो वारी माई सही दीपक राग छेड़े बाह जो मचो करे थी छॾे, पर जेकॾहिं सुर सारंग छेड़े त बरो थो चढ़ेसि। होग तू माठ करे रुगो वेहे, तू इन्हनि जे अॻियां वेही मौलूद गा राग गा, पर इन्हनि ते को असर पवंदो छा? पर ही छोरी ऐं राणो त चवंदा तू चूचड़ी किथां लॻी
लॻायूं जो एॾो बबड़ ॿरे। बसि इन करे त चवनि था न, मिठी बि माठ त मुठी बि माठ। इहो शुक्र आहे त ही अञा माठ आहे, जॾहिं होश मां निकिरंदी त पोइ अलाए छा कंदी। बाबा तव्हां मूंखे अञा ताईं को मुतमइन कंदड़ जवाब कोन ॾिनो आहे। मूंखे सिर्फ़ु एतिरी ख़बर आहे त सांवल खे ज़हर ॾियाराइण में करम खान जो ई हथु आहे ऐं उन ख़िलाफ़ को सबूत बि कोन्हे ऐं इहो बोरची बि मरी चुको आहे। जेकॾहिं उहो बोरची ज़िंदा हुजे ऐं तव्हां जे लाइ चवे त पोइ काश जेकॾहिं इहो बोरची ज़िंदा हुजे त पोइ मां पंहिंजी बेगुनाही साबित करे सघां। बाबा जेको मूंखे लॻे थो न, सांवल खे ज़हर तव्हां ई ॾियारियो आहे। जेकॾहिं तोखे ईअं थो लॻे न त पोइ मुंहिंजो खून तोखे हिलाल आहे। बाबा तव्हांखे कॾहिं बि इहा ख़ुशफ़हमी न हुजे त तव्हां सांवल खे ज़हर ॾिनो आहे ऐं मां तव्हांखे बख़्श करे छॾींदसि। कॾहिं बि न, पंहिंजे इन हथनि सां तव्हांखे ज़हर ॾींदसि। जंहिं ॾींहुं चांहि में ज़हर मिलाई न, उन ॾींहुं मूंखे ॿुधाए छॾिजांइ त उहा ज़हर मिलियल चांहि मां ख़ुशी ख़ुशी पी वेंदुसि। पोइ बाबा उन जे लाइ तयारी करे छॾिजो। मूंखे ईअं ई करिणो पवंदो बाबा, मूंखे माफ़ करे छॾिजांइ। तव्हांजे लाइ ज़हर जो प्यालो तयारु कयां पई, जेको मां तव्हांखे प्यारे सांवल तरफ़ हली वेंदसि। उहो पी नाहे हूंदो जेको पंहिंजी धीउ जो घर उजाड़े। पी त नथो करे सघे ईअं। सरकार मच्छीअ जो ठीको खणी वञी पंहिंजा मस त पेर खोड़िया ई वड़ी यार झेड़े जे पोयां पई पंहिंजी तबाही पाण कई थी। अड़े साईं छॾनि झेड़नि खे छा रखियो आहे सादिक साईं। झेड़नि में वञी को इज़त वारो कमु करे त पोइ वञी मन खे शांती मिलंदी। हा सुदामल, मूं बि इहो ई सोचियो आहे त हाणे को इज़त वारो कमु कयां। मियां पंहिंजी साॻी किर्त संभाल यार, असांखे ताज़ी ताज़ी मच्छी खाराईंदो हुई। सादिक साईं जॾहिं तो इहो कमु छॾियो आहे न यार, उन खां पोइ असां ताज़ी मच्छी खाइण खां ई सिकी विया आहियूं। आसुदामल, तूं छा थो सम्झे? हेड़ी थधि में ऐं थधे पाणीअ में लहण को आसान कमु आहे? जिस्म जो रत थो ॼमी वञे आसूदामल, तॾहिं वञी को 8-10 कुरड़ियूं हथ थियूं अचनि। मियां सादिक यार, इहो ॿुधाए त कहिड़ो कमु सवलो आहे? सरकार हर कम में जफ़ाकशी त आहे ई न। अड़े साईं, सियारे में जेकॾहिं तव्हांजो इहो कमु ॾुखियो आहे सादिक साईं, त ऊन्हारे में का आवी जलाइण सवली आहे छा? ॾुखी आहे सरकार। नर्ग जो ॾेख ॾींदी आहे आवी सरकार, पर साईं कमु त करिणो थो पवे न। मियां पेट गुज़ारण ऐं वक़्तु गुज़ारण लाइ सादिक साईं इज़त जो रोज़गार करिणो ई पवे थो। बिल्कुलु आसूदामल, 100% सही थो चए। को बि कमु आसान नाहे हूंदो, जफ़ाकशी करणी पवंदी आहे। हक़ लाल जी रोज़ी कमाइण में न इन दिलि खे सुकून मिलंदो आहे, सुकून। ऐं राति जो निंड बि सुकून जी ईंदी आहे आसूदामल। बाक़ी यार, भुॾनि कमनि में राति जी निंड हराम, ॾींहं जो सुकून तबाह। सच थो चई सादिक साईं। हाणे असांखे पूरी पूरी उम्मीद आहे त हाणे तूं ताज़ी मच्छी ज़रूर खाराईंदे। हा आसूदामल, बिल्कुलु। हिकु छा, जेतिरी मच्छियूं चए ओतिरी तोखे खाराईंदुसि। पर आसूदामल, हिकु ॿ कमु रहियल आहे, उहो करे वठां। मच्छी खोड़ यारो यारी, हाणे हलूं था सरकार। जहिड़े तरीक़े सां मूं तोखे सम्झायो न, तूं उहो कमु करे ई कोन सघे। जेकॾहिं तूं मूमल जी दिलि ऐं दिमाग़ में ज़हर भरे छॾी आहे न, त हिन वक़्त ताईं
मूमल ज़हर ॾेई पंहिंजे पीउ सोभारे खे पूरो करे छॾे हा। रेस जीअं तव्हां चयो न ईअं वञी मूमल खे चयो कोई बि मूमल पीउ जे ख़िलाफ़ क़दम नथी खणे त उन मां ज़ाहिर आहे त सोभारो पंहिंजे धीअ खे मुतमइन करे चुको आहे। हिकिड़ो चकर अञा तोखे इहो कमु करणो पवंदो। रेस ॿीहर वियुसि जे अगरि सोभारे मूंखे ॾिठो न त उहो मूंखे ज़िंदा न छॾींदो। मिठल तुंहिंजे पोयां हूंदो, तूं को बि ख़ौफ़ न कर, मिठल तोखे बचाए वठंदो। रेस ॿुधायो त हाणे मूंखे छा करणो? और ते थी समझी वे न? जी रेस समझी वियुसि। हींअर तोखे इजाज़त आहे, पर इहो कमु सुभाणे ताईं थियणु घुरिजे। थी वेंदो रेस। मिठल, तूं सुभाणे बोरचीअ सां गॾियो वञजांइ ऐं बोरची इहो कमु करे जीअं ई सोभारे जे घर खां ॿाहिरि निकिरे त बोरचीअ खे घुटो ॾेई उते जो उते पूरो करे छॾिजांइ, छो त मां ॿीहर इन बोरचीअ जी शिकिल ॾिसण बि नथो चाहियां। ठीकु आहे रेस, जेको तव्हांजो हुकुम। बाबा इन ॾातू ऐं पीराणे जे मथां त मूंखे एतबार थिए ई नथो। वरी न दिमाग़ जो मीटर फिरियो इन ॿिन्ही जो त इहे वरी ॾिंगायूं करे सघनि। बाबा इन करे इन्हनि ॿिन्ही खे बार बार नसीहत कंदो रहिजां ऐं हा नज़र बि रखजान, जे वरी भटकी ऐं पंहिंजो असुल कमु शुरू करे ॾिनो त तमामु परे निकिरी वेंदा ऐं पोइ उन्हनि खे मोटाइण ॾुखियो थी वेंदो। बाबा मां सम्झां थो बाबा साईं, मस मस त हिन ॻोठ जो अमुन बहाल थियो आहे। उहे मां कीअं चाहींदुसि बाबा साईं त हितां जो अमुन ख़राबु थिए। जंहिं बि ॾिंगाई कई न बाबा साईं उन्हनि जी ख़बर मां तव्हांखे बर वक़्तु पहुचाईंदुसि, जीअं तव्हां उन्हनि जा महल सां ई कन पटियो, जीअं तव्हांजो माहौल ख़राबु न थिए। बाबा हिकिड़ो ॿियो कमु बि कर, इन लीमे ऐं ख़बर खे वठी घर में जेके बि खटूं भॻल आहिनि, कंहिंजी ॿाही कोन्हे, कंहिंजो पाओ कोन्हे, इहे ठाराए छॾियो बाबा, खटूं सिधियूं करे छॾियो घर में। ऐं हा उहो जेको अंदरि फर्नीचर लॻल आहे उचो कमु उहो न कराइजो न, त वरी करे न छॾनि खानो ख़राबु सॼे कम जो। पींघो बि पासीरो करे रखजां, रुगो खटूं ठारायो बस, चइजोनि ॿी शइ खे हथु न लाइनि। बाबा ईअं रखे रखे खटूं त ख़राबु थी वेंदियूं ऐं कम खुई हली वेंदियूं, इन करे चवनि त हिननि खे ठीकु करे छॾनि, सिधियूं करे छॾनि। ठीकु आहे बाबा साईं, मां ॾिसां थो ख़बर ऐं लीमे वारनि खे। पर बाबा साईं उन्हनि जे फ़ैसिले जो छा थियो? बाबा इहो ख़बर चई वियो आहे त सुभाणे मां शाहिद वठी ईंदुसि, पर मूंखे नथो लॻे त शाहिद इन सां ईंदा ऐं गॾु हूंदसि। ऐं जे ईअं थिए थो अकेलो अची बीहे थो शाहिद न आहिनि त पक सां ॾोही ख़बर आहे, ऐं जे इहा ठगी इन ख़बर कई आहे त अहिड़ी सज़ा ॾींदोमांसि त वरी ज़िंदगी भर इहो ख़बर कंहिंसां ठगी न कंदो, ठग कंहिं जाइ जो। मिड़ई असां साबरीन माण्हू असांजे सब्र जो फ़ाइदो था वठनि, जो बार बार ठगियूं असां सां था कनि। जे वरी को अहिड़ो ॾिंगो माण्हू विचड़ियुनि न त ख़बर पइजी वेंदनि त ठगी कबी कीअं आहे। हरू भरू त असांजे सब्र जे साज़नि खे छेड़ींदा वतनि। बाबा साईं ॾाढा सिधा माण्हू, हिननि खे छा थी वियो आहे जो हिननि ठगियूं करणु शुरू कयूं आहिनि। मामे सादिकारे मसइले मां मस जान छुटी अथनि, वरी नओं मसइलो पैदा कयो अथनि। पाणी पीअण ते दिल्ली कान थी चए, दिल्ली जी शिकिल बि मूं जहिड़ी थी वई आहे। ॾिसी पियो सॼो दिलो सेवारजी वियो आहे, सुभाणे वञी ॿियो को नओं दिलो त वठी अच। फ़कीराणी
सुभाणे आदीअ ते चक्कर लॻाईंदुसि। असां फ़क़ीरनि खे मट दिलो मुफ़्त में मिली वेंदो, बसि रुॻो सुस्तीअ में वञणु कोन थो थिए। हा साईं, घर में वॾो कमु अथई, सॼो ॾींहुं वेठो हरण झटी। शाबस अथई, वॾी शाबस अथई। घर में वेही वेही बेज़ार कोन थो थी? बेज़ार वरी कीअं थींदो? सॼो ॾींहुं राति तुंहिंजूं सोरठ जूं राणे जो वेठो थो ख़बरूं ॿुधां, मज़ो पियो थो अचे मूंखे ॾाढो हिन घर में। हा साईं, बराबरि बराबरि। असीं जेका न अजायूं ख़बरूं कंदा आहियूं, तूं आहीं तो शरीफ़ ज़ादो, बसि वात सिबियो वेठो वई। हाणे तव्हांजो मुंहिंजे मग़ज़ में कोका वेठा ठोकींदो त रड़ियूं त मां कंदुसि न, पर जेकॾहिं तव्हां मूंखे सुकून सां विहणु ॾींदो त पोइ ॾियारी मां छो हणंदुसि। सुबुह जो जेकॾहिं सवेरे तूं ॿाहिरि वञी त छो घर में लुड़ थिए? माण्हू ॿाहिरि वञे किसां चार ख़बरियूं करे ख़ैर सां शाम जो वरी मोटी अचे। घटि में घटि तूं बि पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारी, असीं बि सुख जो साह खणूं। बसि तुम्हारी ॻाल्हि फाइनल थी। सुभाणे खां वठी इन ई कम ते लॻंदुसि। बसि रुॻो अॼो को ॾींहुं मूंखे माफ़। हाणे सुबुह जो हितां घर मां निकिरंदुसि, राति जो अची हिन घर में पेर रखंदुसि। हाणे त ख़ुशि थी। केरु तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कंदो? चवंदो त रोज़ सही, पर घर में तुंहिंजो आरो थियल आहे, इहो अलाए कॾहिं भॼंदो। हाय 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 हाय, आर बि त तोते आहे न। हाणे जॾहिं तूं मुंहिंजी खुॾड़ी ड्राहींदी आहे त ही फ़क़ीर वीचारो पंहिंजा कखड़ा खणी ॿाहिरि वञी खुॾड़ी ठाहींदो। हाय हाय हाय, वॾो ॻाल्हाइण सिखी वई। वॾो खुॾ त तूं पाण ई। अलाए इहो खुॾ कॾहिं भॼंदो कॾहिं टुटंदो। खुॾड़ी खुॾड़ी खुॾड़ी, वॾो कुर्ब अथई मूंसां। बेगम साहबा मूंखे बचायो, बेगम साहबा मूंखे बचायो। छा थियो आहे चाचा? तोखे केरु थो मारणु चाहे? तुंहिंजो पीउ सुभारो मूंखे मारणु थो चाहे। उनखे ख़बर पइजी वई आहे, मूं तोखे हक़ीक़त ॿुधाए छॾी आहे। तूं को बि ख़ौफ़ न कर, तोखे कोन मारींदो। बेगम साहबा ख़ुदा जो वास्तो थी पंहिंजे पीउ खे सम्झाए छॾे, मूंखे मारे न। मूं उन जे चवण ते सांवल खे ज़हर ॾिनो, हाणे मूंखे मारे सबूत ख़तम करणु थो चाहे। बेगम साहबा ख़ुदा जे वास्ते पंहिंजे पीउ खे सम्झाए छॾ त मूंखे माफ़ करे छॾ। हिन जो मक़सदु त बाबा बोरची खे ख़तमु करे पंहिंजी जान छॾाइण थो चाहे। बाबा एॾो ज़ालिम थींदो मूं कॾहिं सोचियो बि कोन हुयो। हाणे मरणो बाबा खे ई पवंदो, छो जो मां नथी चाहियां त बाबा जे करे हाणे वधीक ज़िंदगियूं ख़तमु थियनि। मां हाणे तोखे कॾहिं बि बख़्श न कंदसि। तूं मरंदे मुंहिंजे हथनि सां ई मरंदे। बाबा साईं सूबेदार ॾाढो ज़िद्दी आहे, जेसीं ताईं तव्हां न चवंदो हुनखे तेसि ताईं ॾातू खान मां हथ न कढंदो। बाबा पीराणा, भई आख़िर तव्हांजो कमु कहिड़ो जो ज़ोरीअ वञी पुलिस जे मुंहं पिया हो? बाबा साईं असां अनवर ऐं खमीसे ॾे पिया वियासीं त ॿ टे जोड़ा उन्हनि खे हर लाइ चई अचूं, ऐं इन बहाने मेल बि थी वञे ऐं हरनि जा बि ॿ टे एकड़ निकिरी वञनि हा। ठीकु आहे बाबा, अचे सांवल त चवां थो वञी सूबेदार सां मिले। बाबा साईं मूंखे नथो लॻे त सांवल खान जे चवण ते ॾातू खान मां को सूबेदार हथ कढे। बाबा जॾहिं ॾातू ॾोही हो, आए दिन वतंदो ॾोह कंदो, तॾहिं पुलिस काथे ही? तॾहिं त कोन जो नालो ई कोन पियो वठे। ऐं हाणे जॾहिं हुन ग़रीब ॾोह छॾे ॾिना आहिनि, सिधो थी पंहिंजा ॿ ॿारहा थो करे, त हाणे पुलिस हुनखे लोह करणु थी चाहे। बाबा साईं असां बि ईअं ई चयो सूबेदार खे त साहिब असां कई ॾींहं ॾोहनि मां हथ कढी विया आहियूं। बाबा इहे पुलिस वारा बि बादशाह माण्हू आहिनि, मिड़ई ॿ-टे रुपयनि लाइ चक हयूं अथई। या वरी लॻे थो को नओं आयो आहे, मिड़ई पंहिंजो दामान थो रखे। बाबा साईं ॿियो कुझु बि न आहे, रुॻो पंहिंजो दाबो असांजे मथां करणु थो चाहे। बाक़ी हिन वक़्तु जेके ॾोह कनि था न उन्हनि खे त कुझु चई कोन थो। बाबा पीराणा बेली परेशान न थी, कुझु न थींदो ॾातूअ खे, वेठा न आहियूं। मां शाम ई को बंदोबस्तु करे ॾातूअ खे छॾाए थो वठां। हाणे तूं हली पंहिंजो कमकार कर। बसि बाबा साईं तव्हां ई त असांजा वॾा आहियो, ॿियो अलाह खां सवाइ असांजो केरु आहे? इनशा ताला तव्हां कोशिशि कयो ॾातू खान खे छॾायो। बाबा बादशाह माण्हू आहे, चयो न
ॾातूअ खे कुझु न थींदो, मालिक भलाई कंदो। जॾहिं ॾातूअ जे मथां कंहिं केस कयो ई नाहे त ॾातूअ खे छो न छॾींदो? हुर मूं तोखे बदुआऊं ॾिनियूं, मां उन लाइ तोखां माफ़ी वठण आई आहियां। यकीन कर त उन वक़्तु मुंहिंजे दिलि में बि ॾाढो ॾुख हो। इन करे मां तोखे अलाए छा मां छा चई वियसि। मुंहिंजे दिलि में जेका तुंहिंजे लाइ कल्ह इज़त हुई उहा अॼु बि आहे। भाॼई तोखे मुंहिंजो अहसासु थियो, मुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी आहे। बाक़ी मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदसि त तूं अम्मा ऐं बाबा जो ख़्यालु कर, उन्हनि जो अहसासु कर, उन्हनि जी इज़त कर, त जीअं उन घर में झेड़ो ख़तमु थिए। रोज़ ख़बर पवे थी त अम्मा ऐं बाबा जो ऐं तुंहिंजे विच में झेड़ो वधंदो थो वञे। हाणे त ॻोठ जो हर माण्हू चवे थो त तव्हांजे घर में झेड़ो ख़तम ई न थींदो। शायदि तव्हांजे घर में सेड़ जो कंडो पूरियल आहे। हुर यकीन कर त मां इन झेड़े मां पाण बेज़ार आहियां, पर पुप्पी ऐं पुपड़ सम्झनि ई नथा। ॾिस भाॼी, जेकॾहिं तूं इन ॻाल्हि खे सम्झी बि अथी न, पोइ तूं अम्मा ऐं बाबा वारनि खे वरंदी न ॾे न। जेकॾहिं तूं वरंदी न ॾींदीअनि त उहो पाणे ख़ामोश थी वेंदा, तोसां कोन विढ़ंदा। हा, जेकॾहिं तूं वरंदीअ ते वरंदी ॾींदी रहंदीअ पोइ त झेड़ो वधंदो रहंदो। इन झेड़े सां कॾहिं बि तव्हांजे घर में सुकून न थींदो, न ई का ख़ुशी ईंदी। भाॼी झेड़ो न कयो। मां कोशिश कंदसि, पर पुप्पी जो ॻाल्हाइण ईअं आहे जो माण्हू चुपी नथो करे सघे। भाॼी हिकु सुलझल औरत पंहिंजे घर खे घर बणाईंदी आहे, ऐं यकीन कर मूंखे तो मां इहा ई उमेद आहे त तूं पंहिंजे घर खे घर करे ॾिसंदीअ, झेड़ो फसाद न चाहींदीअ, ऐं अलाह कंदो तूं उन घर जो पुरसुकून माहौल कंदीअ। इंशाअल्लाह हुर ईअं ई ॾिसंदीअ। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।